ॿुधाइनि था त जिते बि हुजो तव्हांजे दिलनि में अली जी मोहबत हुजे, जिते बि रहो तव्हांजे दिल में अलीअ सां मोहबत हुजे, तवजा मुंहिंजी तरफ़ हुजे। मां मौला जा फज़ाइल बयान करणु चाहियां थो। अगरि तव्हांखे सम्झ में अची विया यकीनन तव्हांखे मेराज थी वेंदी, यकीनन तव्हांखे मेराज थी वेंदी। हिकु रवायत बयान थो कयां, उहा रवायत इहा आहे त मस्जिद नबवी में सभिनी सहाबा जा दरवाज़ा खुलियल हूंदा हुआ ऐं सभु सहाबी पंहिंजे घर खां मस्जिद जी तरफ़ दाख़िल थी वेंदा। हिकु ॾींहुं अल्लाह साईं हुकुम कयो कि मुंहिंजा हबीब तव्हांजे सभिनी सहाबा जा दर जेके आहिनि मस्जिद जी तरफ़ इहे बंदि कराए छॾ, सिर्फ़ु अलीअ जो दरवाज़ो खुलियल हुजे। सभु दरवाज़ा बंदि कराए छॾ, सिर्फ़ु अलीअ जो दरवाज़ो खुलियल हुजे। सहाबा एतिराज़ कयो, या रसूल अल्लाह, अलीअ जो दरवाज़ो खुलियल, असांजा दरवाज़ा बंदि। पैगंबर इस्लाम फरमायो, मां पंहिंजी मर्ज़ी सां तव्हांजा दरवाज़ा बंदि कोन कराया आहिनि, पंहिंजी मर्ज़ी सां अली जो दरवाज़ो खोलायो कोन्हे। हुनजी मर्ज़ी आहे जंहिंजा दरवाज़ा बंदि कराए, जंहिंजो दरवाज़ो खोलाए छॾे। शेर खुदा नहीं दूजा फातिह खैबर।